जी बिल्कुल सिंध गवर्नमेंट पारां 15 ॾींहंनि जे लॉकडाउन बाद अॼु 10 ॾींहं गुज़री विया आहिनि ऐं जेको महांगाई जो जिन आहे उहो बोतल मां ॿाहिरि निकिरी आयो आहे ऐं सब्ज़ी फ्रूट ऐं किराने जा जेके सामान आहिनि जंहिंमें अटो आहे खंडु आहे ऐं गिहु आहे इन्हनि जा जेके रेट आहिनि उहे आसमान ते पहुची विया आहिनि ऐं हथरादू जेके ज़ख़ीरा करे रहिया आहिनि वापारी जेके आहिनि उन्हनि हथरादू जेके आहे गिहु अटो ऐं खंड ते जेको आहे 10 खां 20 रुपया फ़ी किलो ते महांगाई करे छॾी आहे। अचो त हितां जा ग़रीब आवाम उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जे महांगाई जे बारे में छा चवणु आहे। कुंभ शहर में लॉकडाउन दौरान महंगाई जो जेको जिन आहे उहो बोतल खां ॿाहिरि निकिरी आयो आहे। असिस्टेंट कमिश्नर कोडी जी पंहिंजी ऑफिस ताईं महदूद थी वियो आहे। मार्केट कमेटी जो चेयरमैन रेट लिस्टूं पहुचाइण में नाकाम थी वियो आहे। शहर में कंहिं बि किरियाने वारे वटि या कंहिं बि सब्ज़ी फ़रोश वटि रेट लिस्ट लॻल कान्हे का ऐं हथरादू महांगाई हिननि ज़ुल्म जा पहाड़ कराए छॾिया आहिनि। कंहिं बि तरीक़े सां हे महांगाई जेको आहे हिन वक़्तु रुकण जो नालो नथी पई वठे। असिस्टेंट कमिश्नर कोडी जी खे खुदारा ऑफिस मां ॿाहिरि कढो त जीअं कुंभ जी ग़रीब आवाम ते उनजी नज़र पवे। डिप्टी कमिश्नर खैरपुर ऐं कमिश्नर सखर डिवीज़न खां मुतालबो था कयूं त फौरी तौर ते कुंभ में महांगाई ते कंट्रोल करण लाइ इक़दामात कया वञनि। खंड गिहु दुकानदार महांगो करे छॾियो आहे। भिंडी सब्ज़ी महांगी थी वई आहे। सफ़ा असां ग़रीब माण्हू ॾाढा परेशान थी विया आहियूं। खुदारा असां इहो मुतालबो था कयूं त हे शइ सस्ती कई वञे। मार्केट में ग़रीब माण्हुनि लाइ आज़ार लॻो पियो आहे। हिन हर शइ डबल रेट करे छॾियो अथऊं। ग़रीब माण्हू वठण लाइ हिन वेले ते वेठा आहिनि। हिन सफ़ा मजबूर लॻा पिया आहिनि। माण्हू गवर्नमेंट खां अपील आहे त माण्हुनि खे रिलीफ ॾिए सुठो जंहिंमें माण्हू ख़ुशि वक़्तु गुज़ारनि। जी नाज़रीन बिल्कुलु आवाम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हिननि जो इहो ई चवणु आहे त DC खैरपुर ऐं AC कोडी जी जेके आहिनि उहे कोरोना वायरस जे फैलिजण जे ख़तरे में ऐं कोरोना वायरस में मुब्तला न थियण जे ख़तरे में हुननि खे जेको आहे सो घरनि ते पंहिंजनि ते महदूदु आहिनि ऐं आवाम खे रिलीफ ॾियण में मुकमल नाकाम थी विया आहिनि। उन जी वजह सां जेको आहे सो खंडु आहे गिहु आहे अटो आहे ऐं चांवर आहिनि उन्हनि जा रेट जेके आहिनि हेतिरा त महांगा थी विया आहिनि ऐं जेका हितां जी इंतिज़ामिया आहे उहा बि हिन ते कंट्रोल महांगाई ते कंट्रोल करण में मुकमल नाकाम थी वई आहे। जी विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk